शाहिद मंगी कुंभ भरसा ॻोठ गुलशेर सोलंगी वासी 60 साला पीरसन मोहम्मद हयात सोलंगी पुरस्कार नमूने फोती जे वारसन पारां लाश थाणे आॾो रखी एहतिजाजी मुज़ाहिरो हिरास में फोत थियण जा इल्ज़ाम। रिपोर्ट मूजिब कुंभ लॻ ॻोठ गुलशेर सोलंगी वासी 60 साला पीरसन मोहम्मद हयात सोलंगी जे पुरस्कार फोत थी वियो। फोती जे वारसन मुमताज़ सोलंगी, मोहम्मद नवाज़ सोलंगी, अली मुराद, मिसमात शमा सोलंगी ऐं ॿियनि कुंभ थाणे आॾो लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त बिरादरीअ जे बासर वॾेरे ग़ुलाम रसूल सोलंगीअ सां प्लाट जो मामिलो हलंदड़ हो। बासर ग़ुलाम रसूल सोलंगी, बिलावल जमील सोलंगी ऐं ॿियनि घर ते हमिलो कयो ऐं हवाई फायरिंग कई, जंहिं सबबि असांजो पीरसन मोहम्मद हयात सोलंगी हिरास में फोत थी वियो। हुननि चयो त पुलिस असांजी का बि मदद नथी करे। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे एसिताईं लाश न खणंदासीं जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार नथा कया वञनि। ॿिए तरफ़ कुंभ पुलिस मूजिबि मामले जी जांच कयूं पिया। ॿिए तरफ़ इल्ज़ाम हेठि आयल ग़ुलाम रसूल सोलंगी राब्ते ते ॿुधायो त पीरसन पाण मुरादो फोत थियो आहे। इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। असां को बि हमिलो नाहे कयो ऐं न वरी फायरिंग कई आहे। असां महिमाननि सां गॾु ॿाहिरि निकितल आहियूं।